Question number 4. Show that the roots are rational. Roots rational तॾहिं थींदा आहिनि जॾहिं d perfect square हूंदो आहे, यानी डिस्क्रिमिनेंट परफेक्ट स्क्वायर हूंदो आहे, तॾहिं रूट्स रेशनल थींदा आहिनि। हाणे असांखे हीउ प्रूफ करिणो आहे त हिन जा रूट्स रेशनल आहिनि ऐं हीअ असांखे परफेक्ट स्क्वायर मिलंदो डी ऐं हिन जा रूट्स रेशनल आहिनि। सॉल्यूशन असांखे ख़बर आहे त डी छा जे बराबरि आहे, बी स्क्वायर माइनस 4ac, बी हिते बराबरि आहे बी प्लस सी माइनस ए जे, यानी हिन जो असीं स्क्वायर कंदासीं, b plus c minus a square minus 4a, a minus b, c minus c जे बराबरि आहे। सोल्व कयूंसि वधीक, b हिन जो स्क्वायर छॾाईंदासीं त थींदो b स्क्वायर प्लस c स्क्वायर प्लस a स्क्वायर, ॿिन्ही ज़रब जी ॿीण प्लस 2bc, c ऐं a जी ज़रब जी ॿीण माइनस 2ac, हिननि ॿिन्ही ज़रब जी ॿीण माइनस 2ab। असां मैट्रिक में ही फार्मूलो सिखी आया आहियूं, हिननि खे मल्टीप्लाई कयूं, माइनस 4 माइनस इंटू माइनस प्लस 4c आहे 4ac थी वेंदो ऐं हीअ थींदो माइनस 4bc। हाणे तरतीब सां लिखूं, a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर, ही 2ac ऐं 4ac डिफरेंस कंदासीं ऐं हिननि जो ॿिन्ही जो bc जो डिफरेंस कंदासीं, ही साइन चेंज इन ॿई ऐं ही बि चेंज इन ॿई, त हिते थींदो पहिरियां 2ab लिखूं माइनस 2ab, ठीकु आहे, हुन खां पोइ bc माइनस 2bc, छाकाणि त ही प्लस 2bc आहे 4bc आहे, ॿिन्हिनि जो डिफरेंस थींदो माइनस 2bc असांखे मिलंदो ऐं हिते मिलंदो प्लस 2ac। उते उते नेगेटिव आहे जिते बी आहे, यानी बी नेगेटिव आहे हिन में, तंहिंजे करे हिन जो थी वेंदो a माइनस बी प्लस सी होल स्क्वायर, त हीअ परफेक्ट स्क्वायर आहे, d इज़ परफेक्ट स्क्वायर, सो रूट्स आर रेशनल। क्वेश्चन नंबर 2 सोल्व कयूं। क्वेश्चन नंबर 2 असांखे ख़बर आहे डिस्क्रिमिनेंट बराबरि आहे बी स्क्वायर माइनस 4ac, बी हिते आहे c ब्रैकेट 3a स्क्वायर प्लस b स्क्वायर, c 3a स्क्वायर प्लस b स्क्वायर होल स्क्वायर माइनस 4, a बराबरि आहे abc स्क्वायर ऐं c बराबरि आहे 3a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर जे। हाणे हिननि जो स्क्वायर कंदासीं, थी वेंदो c स्क्वायर, हिन जो स्क्वायर बि कंदासीं 3a स्क्वायर प्लस b स्क्वायर होल स्क्वायर माइनस 4a, हिननि खे मल्टीप्लाई कंदासीं सभिनी खे, c स्क्वायर कॉमन कढणी आहे तंहिंजे करे ॿाहिरि था लिखूं हिनखे, छो त c स्क्वायर हेॾे बि आहे, बाक़ी 4ab हिन सॼे सां मल्टीप्लाई करणी आहे ब्रैकेट सां, त हीअ थी वेंदो 4a क्यूब b, 4 हिन सां मल्टीप्लाई कयूं त थी वेंदो माइनस 4a स्क्वायर b स्क्वायर, हिन सां मल्टीप्लाई कयूं त थींदो प्लस 4, छाकाणि त असां माइनस अञा मल्टीप्लाई न कई आहे, सिर्फ़ु प्लस ई सॼो मल्टीप्लाई कयूं था, 4ab क्यूब, c स्क्वायर कॉमन कढूं, c स्क्वायर कॉमन, हिन जो स्क्वायर छॾायूं त थींदो 9a फोर्थ प्लस ॿिन्ही ज़रब जी ॿीण 6a स्क्वायर b स्क्वायर प्लस b फोर्थ। हाणे हीअ लिखंदासीं सॼी साइन चेंज करे, c स्क्वायर असां कॉमन कढी छॾीसीं, माइनस a क्यूब b माइनस इंटू माइनस प्लस 4a स्क्वायर b स्क्वायर माइनस इंटू प्लस माइनस 4ab क्यूब। हाणे असीं सेटिंग में सॼा लिखंदासीं c स्क्वायर 9a फोर्थ प्लस b स्क्वायर आहे परफेक्ट, इहो बाद में लिखूं था प्लस b फोर्थ प्लस 2 प्लस 4a स्क्वायर b स्क्वायर ab
ए बी प्रोडक्ट ही आहे तंहिं करे प्लस 6a स्क्वायर बी स्क्वायर ऐं हाणे लिखंदासीं असीं माइनस फोर ए क्यूब बी माइनस 4ab क्यूब हिननि ॿिन्ही में माइनस आहे यानी जिते बि बी आहे उहो माइनस आहे त तंहिंजे करे ही माइनस टर्म थी वेंदो अगरि हिनखे स्क्वायर कंदासीं ही सॼो परफेक्ट स्क्वायर आहे 3a स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस 2a स्क्वायर ए बी इहो नेगेटिव आहे तंहिंजे करे जिथे बि ए बी आहे उहो नेगेटिव थो अची वञे हिन जो आंसर थी वेंदो ही बराबरि थी वियो हिन परफेक्ट स्क्वायर जे जॾहिं ही परफेक्ट स्क्वायर आहे whenever this is perfect square आहे त तंहिंजे करे ही रेशनल थी वेंदो मीन्स d is perfect square so roots are rational प्रूफ थी वियो